झिरमिर झिरमिर जुगनू अची का झिरमिर झिरमिर जुगनू अची का टिम 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 तारे जी घनघोर ढका जो घेरो आ कहजे त सहारे बीदासी कह लाए तकीफ़ो कंधीअ ते ॿी ॿेड़ी का बि न अचणी आ जे तूं बि अची वियो फणजारा तोखे उगारे बीदासी छो घबराई तो कोट ॾिसी ही ऊंची ऊंची ओट ॾिसी सिंधान उॾारे बीदासी ज़ंजीर बिखारे बीदासी आ मरणो हर कंहिं माण्हूअ खे पर ईअं न मरंदासीं साथी का आग लगाए बीदासी को बारण मारे बीदासी दरिया अंदर जा दहशत हिक ॾींहुं क़यामत थी वेंदी तूं मां त रुॻो हिन सिंधूअ ते का लहर उभारे बीदासी ऐ सिंधू ऐ दरिया ऐ मुझी अलबेली नदी ऐ मुझा दिल पसीर ऐ दिल रुबा दरिया तू जेको हिमालय मां निकरी को ऐ हलंदो 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 कैलाश पर्वत वटि डुबी हणी तिब्बत जे जबलनि खे छुहंदो हेठि लहंदो वरी कश्मीर खां घुट हणी नागा पर्वत जे पहाड़नि खे छुहंदो चश्मनि ऐं आबशारनि खे पंहिंजी झोलीअ में भरींदो पाकिस्तान लाइ जॾहिं वधी थो ऐं सिंध लाइ वधी थो तॾहिं तूं 3200 किलोमीटर जो पंधु करींदो ऐं सिंधू दरिया तूं 3200 किलोमीटर पंधु करींदो तूं 11,50,000 स्क्वायर किलोमीटर की जमीन के सैराब कंदो पोइ तूं मुंहिंजे आख़िरी भाग पंहिंजे आख़िरी सहारे पंहिंजी आख़िरी झोलीअ सिंधूअ में अची थो ऐं उतां वञी समुंड सां छोड़ करींदो ऐं सिंध ऐं दरिया तूं असांजे 6000 साला क़दीम तहज़ीब जो मर्कज़ आहीं ऐं सिंधू दरिया तुंहिंजो ज़िक्र अॼु खां साढा 6000 साल अॻु 1500 क़बल मसीह में ऋग्वेदन में थियो हो ऋग्वेदन जे मुक़द्दस किताबनि में तुंहिंजो 176 दफ़ा ज़िक्र आहे ऐं सिंधू दरिया 176 दफ़ा ऋग्वेदन में तुंहिंजो ज़िक्र आहे ही सॼो जेको बर सग़ीर आहे इन जो नालो सिंध जे पोयां पियो आहे इन में हिंद हिन करे चयो वियो जो ईरानी से जो लफ़्ज़ उचारे कोन सघंदा हुआ उन्हनि सीन जे लफ़्ज़ खे हे करे उचारियो ऐं हिन खे हिंद खे सिंध चयो ऐं उहा सिंध आहे जेका हिंद बणी वई ही सॼो बर सग़ीर सिंध हो ही सॼी तहज़ीब सिंध आहे ही सॼो मोहनजोदड़ो सिंध आहे ही सॼी इंडस सिविलाइजेशन सिंध आहे ऐं सिंधू दरिया ऐं मुंहिंजा सिंधू दरिया जेका नील नदी आहे उन खां तूं भीणो आहीं जेका दजला ऐं फरात आहे उन खां तूं टीणो आहीं दजला ऐं फरात खे मिलाए छॾियो तॾहिं बि सिंधू उन खां टीणो आहे ऐं सिंधू दरिया तूं असांजी शहर आहीं तूं असांजी दिलि आहीं असांजो दिमाग़ आहीं असांजो रूह आहीं असांजे लाइ दुनिया जे समूरनि शयुनि खां असांजे लाइ दुनिया जे समूरनि नफ़्सनि खां असां लाइ दुनिया जे समूरनि इनामनि खां असां लाइ दुनिया जे समूरनि निगराननि खां मुक़द्दस ऐं दरिया तूं आहीं ऐं सिंध तूं आहीं सिंध असां लाइ मुक़द्दस तरीन शइ आहे पोइ जीअं दुनिया जे हर चङी शइ जे पोयां कुझु ग़द्दार ऐं कुझु दुश्मन हूंदा आहिनि हिन सिंध में जॾहिं
हमलो कयो त दोगे सूमरे मुकाबलो कयो पर के चले सर हुआ जेके खिलजी असां में जिया हर दौर में टीपू सुल्तान ऐसरात जे दौरान के सफर में उनका वजीर जाम सादिक ऐं उनका वजीर मीर जाफर होंदा आहिनि हर दौर में जड़े मोहम्मद तगलक फैरोज शाह तगलक सुन ते हमलो कयो हो तो असां जाम बाबी में विड़ियो हो पर ओडी मतलब जाम फैरोज जे रूप में के गदार हा के तगलकन सां गॾिजी सिंध ते हमलावर थिया हा सिंध जी तारीख़ जिते सूरमन जी तारीख़ है जिते हीरो जी तारीख़ है उते उन्हनि जे सफ़न मां गदार पना थींदा आहिनि ऐं सिंधु दरिया हींअर तुंहिंजे सफ़न में वो गदारनि जेके तोखे बंद वधण चाहिनि था जेके तुंहिंजे पाणीअ खे रोकण चाहिनि था जेके सिंधियुनि खे उञ ऐं बुख में तड़पाए तड़पाए मारण चाहिनि था पर सिंधु दरिया तूं ॿुधी छॾे तूं गवाह रहिजई त जीअं अलाउद्दीन खिलजी खे शिकस्त आई जीअं तगलकनि खे सिंधियुनि पंहिंजे जूतनि जे हेठां चपाड़े छॾियो तीअं हिन दौर जे गदारनि जो बि असरु थींदो असां के सॼे पाकिस्तान जा माण्हू अज़ीज़ आहिनि असां के पंजाब जा हारी केपी के जा हारी बलूचिस्तान जा हारी असां के सब अज़ीज़ आहिनि चौलिस्तान के हारियुनि लाइ तव्हां कैनाल कोन था ठाहियो तव्हां चौलिस्तान जे मज़दूरनि लाइ कैनाल कोन था ठाहियो तव्हां पंहिंजे रिटायर्ड ऑफिसरनि एमएलए वज़ीरनि ऐं पंहिंजे हुकुमराननि लाइ 6 कैनाल था कढो ऐं उहे 6 कैनाल 2.25 खरब रुपयनि जे ख़र्च सां 200 किलोमीटर डिघो कैनाल ठाहियो था ऐं तव्हांखे अछड़ो थर नज़र नथो अचे तव्हांखे सांगड़ नज़र नथो अचे तव्हांखे खैरपुर नज़र नथो अचे तव्हांखे जोड़ी ऐं दादू ऐं तव्हांखे कोहिस्तान जा उञारा माण्हू नज़र नथा अचनि उहे खिपरे जा माण्हू उहे अछड़े थर जा माण्हू उहे सांगड़ ऐं खैरपुर जे सहरान जा माण्हू उहे नगर पार कर इस्लामकोट ऐं टीपले ऐं छाछरे जे आसपास जा उञ में तड़पदड़ माण्हू जिते ढोर दुबरा थी पतनि ते उन्हनि जा लाश पिया हूंदा आहिनि जिते माण्हू जिते असां जूं नियाणियूं मेलनि जा मेल खड़ा ऐं मट मथे ते रखी पाणीअ जूं ॿ बूंदूं भरण वेंदियूं आहिनि उन्हनि जी दुख उन्हनि जी तकलीफ़ उन्हनि सां तव्हांजो को तालुक कोन्हे तव्हांखे चोलिस्तान जो पेट में सूर थियो आहे छाकाणि त उते तव्हांजे नुमाइंदनि जूं ज़मीनूं आहिनि ऐं आसिफ अली खान ज़रदारी तूं ऐवान सदर में वेठो आहीं तू चली तो आसिफ अली ज़रदारी साहब आप कहते हैं कि मैं सिंध के मैंडेट से आया हूँ बिलावल भुट्टो साहब कहते हैं मैं सिंध के मैंडेट से आया हूँ मुझे सिंध के लोगों ने चुना है अगर बिलफर्ज अगर आप सपोज दानवी से नहीं आए सपोज आप जेन्युइनली जीत के आए तो जहां से आप जेन्युइनली बकौल आपके जीते हैं उन वहां के लोगों के साथ ये हशर करना चाहिए वहां के लोगों की नौकरियां पब्लिक सर्विस कमीशन के एवज बेचकर उनकी रोजगार बेचकर उन मुलाजमों की इंतजार में बैठे हुए लोगों की एज रिलैक्सेशन खत्म करके उम्र की हद घटाकर उनके एमडीकेट के पेपर आउट करके उनके रोजगार को तबाह करके उनके फसलों को तबाह करके उनका पानी रोककर उनके कैनालों को तबाह करके उनकी जमीनों को बंजर बना के ये मैंडेट का एहसान लौटा रहे हैं आपकी इर्सा को ये इख्तियार किसने दिया आपके इख्तियार आला में बैठे हुए उन गुजरात और सेक्रेटरीज को ये इख्तियार किसने दिया कि वो रोकते हुए सीसीआई को वो रोकते हुए पार्लियामेंट और सिंध के लोगों को वो सिंध के खिलाफ फैसले दे दे तव्हांखे इख्तियार ॾिनो के आए कभी छोटा के हुई मुझे कल रस्तन ते माण्हू ॾिठा जेके माण्हू गाॾियुनि में भरिया चर्च जा वठी विया मूं सोचियो त ही जेके माण्हू 1000 ते 2000 ते बिरयानी जी थेली ते के लोकी के आसरे ते उनके सफे उनके गाड़ियुनि में विहारे उनके जलसन में ताड़ी वॼाइण लाइ वठी था वञनि उन्हनि माण्हुनि खे मुखातिब आहियां उहे हिते कोन्हनि पर ॾाढे जी जॻह ते ॾिसनि तव्हांजी सिंध विकिजे पई ऐं कंहिं अधु किलो बिरयानी ते टिफा ॾींदा वञो पिया तव्हां 2000 ते मायूं ते भेणूं ऐं भाउरो 2000 ते नोट ते तव्हांजो वतन पियो विकामे तव्हांजी सिंध पई विकामे ऐं 1000 खीसे में वठी गाॾीअ में सटजी टिपा ॾेई बिरयानी खाईंदे ऐं सरकारी ऑफिसर हो ऐं पुलिस जा ऑफिसर हो ऐं डीसीओ ऐं मुख्तार नालो ऐं तपेदारो तव्हांजी सिंध जे पाणीअ ते निड़ीअ ते नत पई अचे ऐं तव्हां ॿ टे हज़ार अरे भा एॾो गैरत माण्हू को गैरतमंद माण्हू थी नथो सघे तसवुर नथो करे सघे तो बाज़ार
संगवासियों, ये इम्तिहान जो भड़वन संगवासियों, ये इम्तिहान जो भड़वन संगवासियों, ये डिफाइन मोमेंटन, ये तारीखी भड़वन जॾहिं तव्हांखे निर्वाह थी फ़ैसिलो करणो पवंदो, तव्हांखे ॿुधाइणो पवंदो उन अहले इक़्तिदार खे त जेकॾहिं सिंध जे पाणी जो सौदो कयो था त तव्हां सां रुॻो नारनि जो मुक़ाबिलो कोन थींदो। ही जेका 700 किलोमीटर सिंध आहे, कराची खां वठी कंदकोट कशमोर ऐं घोटके ताईं, जेकॾहिं सिंध में दरिया खे रोकण जी कोशिश कंदो, असांजी अमर सिंधु दरिया खे रोकींदो त कराचीअ खां घोटकी ऐं कशमोर ताईं हर 5 किलोमीटरनि ते मुकाबलो थींदो। मुकाबलो थींदो तव्हांखे सचे जो खीर याद ॾियारो। तंहिंजे करे सिंधवासियों, आउं तव्हां मां उमीद थो कयां त तव्हां हिन पैगाम खे खणी पखिड़िजी वेंदव। ही जेके सूरह बादशाह जा सिपाही मौजूद आहिनि हिते, याद रखिजो तो सूरह बादशाह रुगो नारो न हो, सूरह बादशाह रुगो गजबोड़ न हो, रुगो हकल न हो, सूरह बादशाह सरापा मुकाबलो वो दरिया मोटाणो आ, लतीफ साईं वारो दरिया मोटाणो आ। ही कहिड़ो दरिया आहे जंहिंमें बारी जी उला में झिगूं ठहियूं पियूं आहिनि, छातूं छाड़ूं पियूं निकिरनि, जॾहिं कंहिंजी मंदरु वञो त नंढियूं नंढियूं शाखूं, कोटड़ी बैराग जा पाणी कोन्हे, दरिया हुओ लतीफ साईं वारो। दहशत दम दरिया में जिते जायूं चारारनि, छा लतीफ आहे? दहशत दम दरिया में जिते जायूं चारारनि, नगो सगो सीर जो मपन मलाहन, दरिंदा दरिया में वादा कयो वरन, सजा केड़ा पार में हजा हेठ वञन, पुरदो पैदा न थिए तख्तो मंदा तिन, उते अणतारुन मुंहिंजा साहड़ सीर लॻाए तूं। उन दरिया जो जोबन मोटाइणो आहे, उन दरिया खे ताक़त बनाइणो आहे, उन दरिया खे पंहिंजो उरूज ॾियारणो आहे, उन दरिया खे वरी मैदान में लाइणो आहे, सिंध खे सरसब्ज़ बनाइणो आहे, सिंध खे आबाद बनाइणो आहे। सिंध रुगो तव्हांजी कान्हे, सिंध रुगो हिनजी हुनजी कान्हे, सिंध तव्हांजे पोटनि जी आहे, सिंध तव्हांजे पड़ पोटनि जी आहे, सिंध तव्हांजे ॾोहटनि जी आहे। किथे उहे चवनि न, उहे पोटा पड़ पोटा ॾोहटा न चवनि त असांजो ॾाॾो, असांजो नानो, असांजी नानी, असांजी दादी थोरे डप जे करे, चंद टोकरनि जे करे, बिरयानी जे प्लेट जे करे, 5000 जी ख़र्ची जे करे असांजो दरिया विकिणी हली वई, असांजो ॾाॾो हलियो, असांजे ज़मीन जो सौदो थी वियो, असांजो वतन हलियो ऐं ॾाॾे सौदो करे छॾियो। तंहिंजे करे सिंधियो, आख़िर में आउं तव्हांखां पुछां थो त जेको सिंध दुश्मननि जो यार आहे, जेको सिंध दुश्मननि जो यार आहे, जेको जेनसाइडरनि जो यार आहे, जेको केरला साइडरनि जो यार आहे, जेको सिंध सुखाइडरनि जो यार आहे, ऐं जेको सिंध जे ख़िलाफ़ ऐवाने सदर में वेही मंसूबा ठाहींदड़नि जो यार आहे। इन्हनि हज़ारनि खे रुगो नारनि सां जवाब ॾींदासीं या मुक़ाबिलो थींदो? छा थींदो? मुक़ाबिलो थींदो ऐं मुक़ाबले जो हिकिड़ो राउंड खणी ताईं दसे वञो, ॿी मल खणी ताईं मारे वञो, टी ऐं आख़िरी मल हू मारींदा असीं मारींदासीं, असीं उन्हनि खे फेरा